जॾहिं तव्हां कंहिं शइ बाबति ग़ैर यकीनी वारी सूरत हाल जो शिकार हूंदा आहियो त तव्हां घणियूं बेमक़सद ॻाल्हियूं करणु शुरू कंदा आहियो। तव्हांखे इहा ख़बर न आहे हूंदी त तव्हां कहिड़ो नुक़्तो बयानु करे रहिया आहियो। तव्हांखे इहा ख़बर न हूंदी आहे त तव्हां कहिड़ो पैगाम ॾियण जी कोशिशि करे रहिया आहियो। ऐं घणा माण्हू वरी ईअं सोचींदा आहिनि त वधीक मालूमात, वधीक पढ़णु, वधीक ज़रिया ऐं वधीक तहक़ीक़ ई उन मसइले जो वॾो हल आहे, पर उहा मसइले जी जड़ नाहे। मालूमात सिर्फ़ु तहक़ीक़ जो हिकु मजमूओ आहे ऐं सम्झ उन तहक़ीक़ जे विच में हिकु पुल ठहियलु आहे। तव्हां मौजूदा डेटा सां घर त ठाहे सघो था, पर सम्झ खां ॿाहिरि जॾहिं सवालनि जी बरसाति शुरू थींदी आहे त उहा छित टपकी पवंदी आहे। कोरेजोटिक व्यूज़, इंसानियत जो पैगाम। कोरेजोटिक व्यूज़, सच जो ऊंचाइयों नाम। कोरेजोटिक व्यूज़ for all of mankind। कोरेजोटिक व्यूज़, leave no one behind। कोरेजोटिक व्यूज़ में भली कार आऊं आहियां मुश्ताक़ कोरेजो। अॼु आऊं ॻाल्हाईंदुसि ग़ैर यकीनी ज़हन ऐं उन जा कहिड़ा कहिड़ा सबब आहिनि उन जे बारे में, उन मां कीअं निकिरिजे। ऐं सभ खां अहम कमु जेको तव्हां करे सघो था उहो इहो आहे त तव्हां इंतज़ारु करणु छॾियो ऐं अमली कमु शुरू करियो। घणनि माण्हुनि सां अक्सर मसइलो इहो हूंदो आहे त हे कॉन्सेप्ट यानी तसवुर खे सम्झी न सघंदा आहिनि जो हू कंहिं ॿिए शख़्स ताईं उनखे सही तरीक़े सां पहुचाए सघनि। इहो ॿुधण में आम ऐं सादो लॻे थो, पर उनखे क़बूल करणु, उनखे तस्लीम करणु उन खां वधीक ॾुखियो आहे। जेतिरे क़दुरु माण्हुनि जी सम्झ आहे त उहे ईअं सम्झंदा आहिनि त अगरि जे कंहिं शइ बाबति असां पढ़ूं था या सम्झूं था त उहा हिकिड़ी ई शइ आहे, पर असल में ईअं नाहे हूंदो। असुलु फ़र्क़ु इहो आहे त मालूमात जेका तव्हां गॾु कंदा आहियो उहा किताबनि मां, इंटरनेट तां, सोशल मीडिया तां गॾु करे सघो था, स्टोर करे सघो था, बुक मार्क करे सघो था। तव्हां उनजो हिकु वॾो ज़ख़ीरो पाण वटि गॾु करे सघो था। पर तॾहिं जॾहिं को तव्हां खां सुवालु पुछे त तव्हां उन बाबति छा था ॼाणो त तव्हां उन वक़्तु बिल्कुलु ख़ाली महसूसु कंदा आहियो। उन वक़्तु तव्हांजी ॼाण तव्हां जे सबकॉन्शियस माइंड में हूंदी त आहे, पर उहा ज़ुबान ते न अची सघंदी आहे। तव्हां ग़ैर यकीनी वारी सूरत हाल में अची वेंदा आहियो ऐं बेमक़सद ॻाल्हाइणु शुरू कंदा आहियो, छो जो सम्झ ऐं तहक़ीक़ जे विच में जेका पुल ठहिणी हुई उहा मज़बूत तरीक़े सां न ठही सघी। यानी उहा ॼाण तव्हां सही तरीक़े सां उन कॉन्सेप्ट खे ई न सम्झी सघिया जेको तव्हां सम्झाए सघो या उन जे सवालनि जो जवाबु ॾेई सघो। जेकॾहिं तव्हां कंहिं तसवुर खे वाज़िह तौर ते सम्झी सघो था त तव्हां उनखे पंहिंजे जुमिलनि में, पंहिंजे ख़्यालनि में, पंहिंजे नवनि नमूननि में कंहिं ॿिए खे सम्झाए सघो था, बिना कंहिं किताब या बिना कंहिं नोट्स वग़ैरह जे। उन में तव्हांखे कंहिं आउटसोर्स जी ज़रूरत न पवंदी आहे। जेको तव्हां सम्झो, जेको तव्हां ज़हन नशीन थियो, उहो ई तव्हां बहितर नमूने सम्झाए सघंदव ऐं इहा ई असुलु सम्झ आहे ऐं उहो ई असुलु इम्तिहान आहे। पर जेकॾहिं तव्हां उनखे सही नमूने सां सम्झी नथा सघो त तव्हां वटि मालूमात जा केतिरा बि ज़रिया छो न हुजनि, पर तव्हां वटि हमेशह उहो ख़ाल रहंदो, उहो गैप कॾहिं बि पूरो न थी सघंदो। उहो ई ख़ाल, उहो ई गैप ग़ैर यकीनीअ जो हिकु वॾो सबबु बणिजी वेंदो आहे। पोइ उहो तव्हां में ईअं ज़ाहिरु थियणु शुरू थींदो आहे जीअं अधूरा जुमिला, हुबक ऐं उहे सवालनि जा जवाब जेके कॾहिं बि पंहिंजे मक़सद ताईं न पहुची सघंदा आहिनि। असुलु हक़ीक़ी ऐं सची सम्झ खे कंहिं ॾेखा ऐं कारकर्दगी जी ज़रूरत न हूंदी आहे, उहा सिधी तरह ॻाल्हाए वठंदी आहे। कुझु तरीक़ा आहिनि जेके तव्हां इस्तेमालु करे उन्हनि हालतुनि में बहितर थी सघो था ऐं उन शुरूआति जो हिकु ई ज़रियो आहे जेको तव्हां ख़ुदि करे सघो था। को बि हिकिड़ो मौज़ू या को बि हिकिड़ो ख़्यालु चूंडियो, को बि हिकु, उनखे काग़ज़ ते लिखी वठो। उनखां पोइ उन सां मिलंदड़ जुलंदड़, उन जी हिमायत कंदड़ जेके पॉइंटूं आहिनि उन्हनि जी लिस्ट ठाहियो। उनखां पोइ उन सां लाॻापियल हर उहा शइ जेका उन सां लाॻापो रखे थी उनखे उन में जोड़ियो। जेको बि तव्हांजे ज़हन में अचे उनखे काग़ज़ ते लिखंदा वञो, चाहे उहो अणचिटो हुजे, चाहे उहो क्लियर हुजे, चाहे उहो साफ़ु हुजे, चाहे उहो गंदो हुजे, जेको बि हुजे, तव्हांखे पंहिंजे ज़हन खे ख़ाली करिणो आहे। जेके बि ख़्यालात तव्हांजे ज़हन में अची रहिया आहिनि, चाहे उहे लीका हुजनि, चाहे उहे एरोज़ हुजनि, चाहे उहे गोल मटोल जेके बि लाइनूं तव्हां कढंदा आहियो, जेको बि हुजे, तव्हां पंहिंजे ज़हन खे ख़ाली करणु शुरू करियो। अधूरा लफ़्ज़ हुजनि या कटियल लाइनूं हुजनि, अधूरा जुमिला हुजनि, जेके बि हुजनि, लिखंदा वञो। पंहिंजे कॉन्सेप्ट खे ॿाहिरि कढो, पने ते लिखंदा वञो, काग़ज़ ते उनखे उतारींदा वञो। इहो न सोचो त जेका लिखत आहे उहा ख़राबु आहे, उहा तमामु घणी गंदी लिखियलु आहे, उनखे तरतीब ॾियण जी कोशिशि न करियो, उनखे सुधारे में आणण जी कोशिशि न करियो, उनखे सिर्फ़ु ॿाहिरि अचणु ॾियो। जेको बि तव्हांजे दिमाग़ में आहे
उनखे सिर्फ़ु ॿाहिरि अचणु ॾियो। तव्हांजो जेको तसवुरु हो, तव्हांजो जेको ख़्यालु हुयो, उन बाबति जेका मालूमात तव्हांजे ज़हन में फीड थियल हुई, उनखे काग़ज़ ते उतारणु शुरू करियो ऐं पंहिंजे ज़हन खे ख़ाली करियो। जॾहिं तव्हां उहो करे वठो त उन खां पोइ उन में का ॿी बहितरीनु मालूमात जोड़ियो, कंहिं किताब मां, का सोशल मीडिया तां, या कंहिं रिसर्च मां, का अहिड़ी शइ जेका तव्हांजी अॻूणी सोच खे मज़बूत करे सघे। उन जो मक़सदु तव्हांजी सोच मटाइणु न, पर उन में हिकु इज़ाफ़ो करणु आहे। हाणे उन फस्ट ड्राफ्ट खे, जेको तव्हांजो इंतिहाई बेतरतीब आहे, उन में कुझु मालूमात तव्हां जोड़ी आहे, हाणे उनखे ॿीहर तरतीब सां लिखणु शुरू करियो। पंहिंजे हथ सां लिखोसि या कंप्यूटर ते लिखोसि। उन अणचिटे मसूदे खे हिकु शिकिल ॾियो। जेकॾहिं तव्हांखे वधीक निखारियल, जेकॾहिं तव्हांखे वधीक पॉलिश्ड वर्जन खपे उन ड्राफ्ट जो, त तव्हां AI खे ॾियो। उहो वधीक उनजी रिफाइनमेंट कंदो, उनजो स्ट्रक्चर बिल्ड कंदो ऐं काफ़ी शयूं बहितर करे ॾींदो तव्हांखे। ऐं बुनियादी ख़्यालु वरी बि तव्हांजो ई रहंदो। जॾहिं तव्हांजो ख़्यालु मुकमल थी वञे त तुर्त उन ते अमल शुरू करियो। इंतज़ारु न करियो त अञा वधीक बहितर करणु। जेको बि जंहिं बि हद ताईं तव्हां वटि मौजूदु आहे उहो बहितर नमूने आहे, उन ते बसि अमल करण जी ज़रूरत हूंदी आहे। तव्हांखे कामिल ऐं मुकमल थियण जी का बि ज़रूरत न आहे, छो त जेके बि कामिल ऐं मुकमल शयुनि जी ॻोल्हा में हूंदा आहिनि, उहे कॾहिं बि उन्हनि शयुनि ताईं न आहिनि पहुची सघंदा। तव्हां वटि जेकी कुझु आहे, तव्हां उन सां कम जी शुरूआति करियो। पोइ ईंदड़ मरहलो पाण मुरादो पंहिंजा रस्ता इख़्तियार करे वठंदो। आउं हिकु ॻाल्हि चवणु चाहियां थो, जंहिंजे बारे में माण्हू अक्सर ॻाल्हि ॿोल न आहिनि कंदा, अक्सर उन ते को ज़िक्र न आहिनि कंदा। तव्हां कॾहिं बि ख़ुदि पसंदि ऐं मुतमइन थी करे वेही न रहो, छो त उहा नाकामीअ जो वॾे में वॾो सबबु हूंदी आहे। जॾहिं हिकु शइ सुठी थी वई त उनजो घणो जशन न मल्हायो। जेकॾहिं तव्हां ईअं करियो था ऐं अॻिते ईंदड़ वक़्त में कॾहिं बि कंहिं शइ में अगरि जे तव्हां नाकाम थियो था, त पोइ तव्हां कमज़ोर थी वेंदव ऐं उन खां पोइ तव्हां मायूस थियणु शुरू थींदव। तव्हां पंहिंजी नई कोशिश जो मुक़ाबिलो पुराणे उरूज सां कंदव ऐं उहो फ़र्क़ु तव्हांखे नाकामीअ वांगुरु महसूसु थींदो। कामयाबी मुसलसल जिदोजहद ऐं मुसलसल अमलनि सां मिलंदी आहे। ईअं न आहे त तव्हां हिकु चकर कामयाबु थी वियो त हाणे तव्हां मुसलसल तौर ते कामयाबु थींदा रहंदव। उन जे लाइ तव्हांखे महिनत करणी पवंदी, लाहनि चाढ़नि मां गुज़रणो पवंदो। ईअं बि न आहे त हिकु ग़ैर मामूली लम्हे खां पोइ ख़ामोशी इख़्तियार करण सां तव्हां उन शइ ताईं पहुची वेंदव, ईअं बि न आहे। पर तव्हांखे मुसलसल कमु करिणो पवंदो। जेकॾहिं तव्हां सिर्फ़ु कंहिं शइ खे उन करे रोके छॾियो त उहा मुकमल तौर ते तयारु न आहे ऐं तव्हां उन ते को एक्शन नथा वठी सघो या उन जो तव्हां अमल नथा करे सघो उन ते, त तव्हां ईंदड़ वक़्त में बि उन जे नए वर्जन ते बि तयारु न हूंदव ऐं न ई तव्हां उन मां मुतमइन थी सघंदव। ऐं उहो सिलसिलो कॾहिं बि ख़तमु न आहे थियण वारो। उन करे जेकॾहिं तव्हां को किताबु लिखियो आहे त उनखे जल्दी जल्दी पब्लिश करायो। जेकॾहिं तव्हां वीडियो ठाहिण जी कोशिशि कई आहे, यूट्यूब चैनल ठाहिण जी कोशिशि कई आहे, त तव्हां उहो वीडियो अॼु ई अपलोड करे छॾियो। जेकॾहिं तव्हांखे का सबमिशन ॾियणी आहे, जेकॾहिं कंहिं नौकिरी जे लाइ अप्लाई करिणो आहे, त तव्हां अॼु ई करे छॾियो। सुभाणे बहितरु थींदो पोइ सबमिट कंदुसि, सुभाणे बहितरु थींदुसि पोइ वीडियो ठाहींदुसि। इन्हनि शयुनि मां तव्हां पोइ कॾहिं न निकिरी सघंदव। इहो हिकु अनएंडिंग साइकिल आहे जंहिंमां इंसानु नथो निकिरी सघे। हिन वक़्तु अगरि जेको तसवुरु तव्हांजे ज़हन में आहे, को ख़्यालु आहे, त हिन वक़्तु उनखे अमल माणियो, उनखे आज़माए ॾिसो जेको बि तव्हां वटि हिन वक़्तु मौजूदु आहे। इहो न सोचो त तव्हां वटि उहा शइ हुजे हा त पोइ तव्हां शुरूआति करियो आहे या इस्तेमालु करियो आहे। जेको बि हींअर तव्हां वटि आहे, मौजूदु आहे, जेको बि हाल आहे, उन सां तव्हां स्टार्ट करियो, उन सां तव्हां शुरूआति करियो। अॻिते हली करे तव्हां उन में मज़बूत थींदा वेंदव ऐं तव्हांजा इरादा पुख़्ता ऐं मज़बूत थींदा। कॾहिं कॾहिं देरि करणु फ़ाइदेमंद हूंदी आहे, पर हर भेरे न। जेकॾहिं तव्हां कंहिं कम खे उन करे रोके रहिया आहियो त बहितरु वक़्तु अचे त पोइ कंदुसि, या उन बहितरु वक़्त जो इंतज़ारु करे रहिया आहियो, त चांसिस एतिरा आहिनि त तव्हां उन बहितरु वक़्तु अचण ते बि उन कम खे स्टार्ट न करे सघंदव। हीअ देरि बहितरु वक़्तु अचण लाइ नाहे हूंदी, हीअ तव्हांजो हिकु अंदरूनी अहसासु आहे जेको तव्हांखे टाल मटोल करण ते मजबूर करे रहियो आहे। तव्हां उन लम्हे खे ॾिसणु या उन जो तजुर्बो करणु नथा चाहियो, छाकाणि त तव्हांखे लॻे थो त उहो लम्हो तमामु घणो ॾुखियो हूंदो। तव्हांजो अंदरु उन जी मुज़ाहमत करे थो ऐं तव्हांखे उहा शइ पसंदि न आहे, ऐं तव्हांखे उहो पसंदि न आहे जेको कमु तव्हां खां उहा शइ घुरी रहियो आहे। असुलु हक़ीक़त इहा आहे त पहिरीं तव्हांखे शौक़ु थींदो आहे, तव्हां न ई महसूसु कंदा आहियो
उन खां पोइ तव्हां उन अमल जो मुशाहिदो करणु शुरू कंदा आहियो, तव्हां ॾिसंदा आहियो त उन सां लाॻापियल जेके शयूं आहिनि उहे असुल में तमामु घणियूं ॾुखियूं आहिनि, उन्हनि जी रिक्वायरमेंट तमामु घणी ॾुखी आहे। ऐं जॾहिं तव्हां उहे रिक्वायरमेंट्स ॾिसंदा आहियो ऐं महसूसु कंदा आहियो त तव्हांजो मौजूदा जेको रूप आहे, जेको वर्जन आहे, उहो उन सां मुताबिक़त नथो रखे, त पोइ तव्हां उन मां हथु कढी वेंदा आहियो या देरि करणु शुरू करे छॾींदा आहियो। उहो शौक़ु जेको तव्हां में शुरूआति में पैदा थियो उहो ख़तमु थी वेंदो आहे ऐं उन जे विच में हिकु ख़ाल ई वॾो सबबु बणिजी वेंदो आहे, जंहिं करे तव्हां पोइ कॾहिं बि का शुरूआति न आहियो करे सघंदा। पर जेकॾहिं उहो शौक़ु पैदा थियण वक़्तु ई तुर्त तव्हां एक्शन वठो था, को अमली कमु करियो था, त पोइ उन ख़ाल फॉर्म थियण जा, उन ख़ाल ठहण जा चांसिस तमामु घटिजी वेंदा आहिनि ऐं पोइ तव्हां सही नमूने सां उन ते कमु करे सघंदो, चाहे उहो सही तरीक़े सां हुजे या अञा कुझु सिखण जी ज़रूरत हुजे, पर तव्हां उन में लॻा रहंदव। पहिरीं कोशिशि नाकाम थी सघे थी, ईंदड़ कोशिशि मक़सद जे वेझो हूंदी, तव्हां अॻिते वधंदा रहंदव, पोइ तव्हां बहितर थी वेंदव ऐं तव्हांखे अमल करण जे उन सॼे तरीक़े ते यकीन अचणु शुरू थी वेंदो। जेकॾहिं आउं तव्हां सां पंहिंजी कहाणी शेयर करियां त वॾे अरसे ताईं आउं बि सिर्फ़ु इंस्पिरेशन्स ई वठंदो हुयुसि, उन्हनि खे महसूसु कंदो हुउसि, उन्हनि जी इमेजिनेशन कंदो हुउसि, पोइ पंहिंजी सॼी तवानाई कमरे में वेही सिर्फ़ु तसवुर ते ई लॻाए छॾींदो हुउसि, उन ते को बि अमली कमु न कंदो हुउसि, नाकामी जे ख़ौफ़ खां को क़दम न खणंदो हुउसि, न कंहिंसां का ॻाल्हि शेयर कंदो हुउसि। उहे ख़्याल ऐं उहे मनसूबा मूं पंहिंजे पाण ताईं महदूदु रखिया, न ई कंहिं ॿाहिरीं शख़्स सां, न ई घर वारनि सां मूं उहे मनसूबा शेयर कया ऐं उन्हनि आदतुनि जे करे मूं पंहिंजो तमामु घणो क़ीमती वक़्तु ज़ाया करे छॾियो, जेको अॼु आउं वापसि हासिलु नथो करे सघां। मूंखे अंदाज़ो ई न थियो त उहो वक़्तु कीअं गुज़रंदो वियो, छा में गुज़रंदो वियो। आउं बसि इमेजिनेशन, तसवुर ऐं ख़्यालनि में गुम रहंदो हुउसि। एतिरे क़दुरु जो 10 साल गुज़री विया ऐं आउं अञा ताईं उन साॻी जॻह ते बीठल रहियुसि। न पैसा, न को मज़बूत करियर, एसी ताईं जो आउं पंहिंजे पाण खे उहा शख़्सियत बि न बणाए सघियुसि जंहिंजे बारे में मूं सोचणु शुरू कयो हुयो। मूं तमामु घणो मुतालियो कयो, बेशुमार वीडियोज़ ॾिठा, नॉवेल्स लिखिया, स्क्रिप्ट्स लिखियूं, पर उहे सभु बेफ़ाइदे रहियूं। उहे सभु मुंहिंजे पंहिंजे कंफर्ट ज़ोन खां ॿाहिरि न निकिरण जे करे ज़ाया थी वियूं। आख़िरकार मूं उहे पुराणा तरीक़ा ख़तमु कया ऐं मूं वटि जेकी कुझु हो मूं उन सां शुरूआति कई। उन सां मूं अमल करणु शुरू कयो, न मुकमल, न पूरी तरह तयारु, बसि जेकी कुझु हुयो उन सां मूं पंहिंजो एक्शन वठणु शुरू कयो, मूं अमल कयो ऐं उन खां पोइ मुंहिंजी ज़िंदगीअ में काफ़ी बदिलाउ अचणु शुरू थी वियो ऐं उन्हनि अमलनि मुंहिंजी पूरी सूरत हाल बदिलाए छॾी। मूं में हिकु वॾी तब्दीली आई। उहो कंहिं मुकमल मनसूबे सां न थियो, पर सिर्फ़ु हिकु फ़ैसिले सां थियो त इंतज़ारु करणु छॾे ॾिजे ऐं अॻिते वधण जी तयारी कजे। जेकॾहिं तव्हां अॻिते वधणु चाहियो था त हिकु सादो क़दम खणो, चाहे तव्हांखे ख़ौफ़ छो न हुजे, पर तव्हां अॻिते वधण जी कोशिशि करियो। यादि रखो त उहो सादो क़दम तव्हांजे ख़ौफ़ खे हमेशह जे लाइ ख़तमु करे छॾींदो। हिकु भेरो जॾहिं ख़ौफ़ हलियो वियो त तव्हां हर मुमकिन कमु करे सघंदव या घटि में घटि कंहिं हिकु नामुमकिन रस्ते खे मुमकिन बनाइण जी कोशिशि कंदव। जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आयो त महिरबानी करे कोरेजोटिक व्यूज़ खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿाईंदा, जीअं मुस्तक़बिल जा सभु वीडियोज़ तव्हां वटि नोटिफिकेशन में शो थियनि। आउं तव्हां सां हमेशह गॾु आहियां, तव्हां लाइ हिकु ख़ुशहाल, सेहतमंद ऐं बामक़सद ज़िंदगीअ जी दुआ करियां थो। पंहिंजो ख़्यालु रखिजो, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में।